सिंध पे तारीखी मार्क यूनेस्को जी आरसी लिस्ट में शामिल थी विया आहिनि। कोट डिजी किलो, नौकोट किलो ऐं उमरकोट किलो आलमी लिस्ट जो हिस्सो बणिजी विया आहिनि। सकाफ़ती सियाहत खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह सिंध जी आवाम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त कोट डिजी, नौकोट ऐं उमरकोट किलो सिंध जी शानदार तारीख़ ऐं सकाफ़त जी अकासी कनि था। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो त यूनेस्को जी आरसी लिस्ट में तारीख़ी मागनि जी शमूलियत हिकु वॾी कामयाबी आहे। सिंध जा 3 तारीख़ी मार्क यूनेस्को जी आरसी लिस्ट में शामिल थी विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया त कोट डिजी किलो, नौकोट किलो ऐं उमरकोट किलो आलमी लिस्ट जो हिस्सो बणिजी विया। सकाफ़ती सियाहत खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह सिंध जी आवाम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे त कोट डिजी, नौकोट ऐं उमरकोट किलो सिंध जी शानदार तारीख़ ऐं सकाफ़त जी अकासी कनि था। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो त यूनेस्को जी आरसी लिस्ट में तारीख़ी मागनि जी शमूलियत हिकु वॾी कामयाबी आहे। सिंध जा 3 तारीख़ी मार्क यूनेस्को जी आरसी लिस्ट में शामिल थी विया आहिनि। कोट डिजी किलो, नौकोट किलो ऐं उमरकोट किलो आलमी लिस्ट जो हिस्सो बणिजी विया। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह सिंध जी आवाम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त कोट डिजी, नौकोट ऐं उमरकोट किलो सिंध जी शानदार तारीख़ ऐं सकाफ़त जी अकासी कनि था। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो त यूनेस्को जी आरसी लिस्ट में तारीख़ी मागनि जी शमूलियत हिकु वॾी कामयाबी आहे।